ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन जेका असां शेयर कंदा हलूं त जामशोरो बल्दियाती चूंडुनि नुमाइंदनि इलेक्शन कमीशन जी भञकड़ीअ में का कसर न छड़ी। म्यूनसिपल कमेटी, टाउन कमेटी ऐं यूसी चेयरमैन ऐं काउंसिलर उम्मीदवारनि जी वर्क करण लॻा। मकानी खाते जा नुमाइंदा आम चूंडुनि में हिस्सो वठंदड़ उम्मीदवारनि जे वर्क में मसरूफ़। मकानी खाते जा नुमाइंदा इलेक्शन वर्क में इंतज़ामी मशीनरी इस्तेमाल करण लॻा। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन जेका असां शेयर कंदा हलूं जामशोरो बल्दियाती चूंडियल नुमाइंदनि इलेक्शन कमीशन जी भञकड़ीअ में का कसर न छड़ी। म्यूनसिपल कमेटी, टाउन कमेटी ऐं यूसी चेयरमैन ऐं काउंसिलरनि उम्मीदवार जी वर्क करण लॻा। मकानी खाते जा नुमाइंदा आम चूंडुनि में हिस्सो वठंदड़ उम्मीदवारनि जी वर्क में मसरूफ़। मकानी खाते जे नुमाइंदा इलेक्शन वर्क में इंतज़ामी मशीनरी इस्तेमाल करण लॻा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।